सतना में घुसा तेंदुआ 7 ॾींहं थी विया आहिनि, रोज़ तो अख़बार में अचे। सम्झ में नथो अचे 7 ॾींहंनि खां इहो वियो काॾे भेण सां शींहुं। लॻे थो चुनाव खां पोइ वेंदो भेण सां मोदीअ जो भाषण ॿुधी। अरे ये ख़बर पड़ी थी, वेह ॿुध जरा। 7 ॾींहंनि खां शींहुं लिको पियो आहे, काथे मिले नथो पियो। हिकु त असां रहूं था हिते झंग में, ऐं हिते ई काथे चवनि था लिको पियो आहे, ॿुधे ई नथी पैसा। सुबुह शाम बसि वॉक करणी अथसि, भउ नथो लॻई, अकेली अकेली थी वञे। बाबा रामदेव न ठही वेंदीअ, ॿुधी थी छा थो चवां मां। शींहुं जो तुंहिंजे साम्हूं अची वञई, पंहिंजो बचाव कीअं कंदीअ, काई लठ बठ अथई? हाँ छा थी करे? अरे तहां किरी पियो छा? ॾकी मां त ॿुधाए छॾियोमांव कि मां पंहिंजो बचाव कीअं कंदमि। हाणे तहां ॿुधायो, मूंखे त तहांजी चिंता थी थिए। तुंहिंजो इहो रूप ॾिसी मुंहिंजी चिंता लही वई। मां शींहं खे चवंदुमि पहिरियों मुंहिंजी जोइ सां निपटी ॾेखार, इन खां पोइ मुंहिंजे लाइ सोचिजांइ। मां तुंहिंजे पोयां लिकी पवंदुमि, हुनखे कहिड़ी ख़बर मूं वटि बि ख़तरनाक बंदूक आहे।